जी नाज़रीन, ये आहे पनियाकिल जो मेन स्टाफ चुंगा स्टाफ जिथां अंदर शहर ॾे रस्तो ईंदो वेंदो आहे, जेको मुकमल तौर ते लॉकडाउन थियल आहे ऐं मुकमल त सील थियल आहे। जी नाज़रीन, ही बैजी चौक जो आहे जिते शहर खां रस्तो वेंदड़ आहे, उहो बिल्कुलु सील कयो वियो आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पनवाकिल जे मेन चौक सावल चौक आहे, उते असीं मौजूदु आहियूं ऐं अॼु जुमे जो ॾींहुं बाबरकत ॾींहुं आहे ऐं जेको लॉकडाउन आहे उहो 12 बजे खां 3 बजे ताईं लॉकडाउन आहे। सख़्तु लॉकडाउन हूंदो आहे। रोज़ु जो मामूल मुताबिक़ हर जुमे जे ॾींहुं 12 बजे खां 3 बजे ताईं लॉकडाउन कयो वेंदो आहे। हिन वक़्तु मुकमल जेको पनवाकिल सील कयो वियो आहे। मुकमल जेके बि नंढा वॾा कारोबार आहिनि पनवाकिल जा सील कया विया आहिनि ऐं उनखां अलावा जेके बि तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु रोड रस्ता जेके विरान लॻा पिया आहिनि। ऐं हीउ जेको शाही बाज़ार आहे, हीउ शाही बाज़ार आहे, उहो बि मुकमल ते सील कयो वियो आहे ऐं उनखां अलावा हीउ कचहरी रोड आहे, उहो बि सील कयो वियो आहे। शाही बाज़ार रस्तो आहे, इहो बि सील कयो वियो आहे। मुकमल पने जेको शहर आहे उनखे मुकमल जेको आहे लॉकडाउन करे सील कयो वियो आहे ऐं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ आहिनि ऐं जुमे नमाज़ पंहिंजे पंहिंजे घरनि में पढ़ंदा। सो हिन महिल कैमरामैन तव्हांखे ॾेखारे रहियो आहे शाही बाज़ार। हीअ शाही बाज़ार आहे जेका मुकमल तौर ते लॉकडाउन थी वई आहे ऐं उनखां अलावा हीअ आहे कचहरी रोड। हीअ कचहरी रोड आहे जेको मुकमल तौर ते तव्हां ॾिसो था त लॉकडाउन थी वियो आहे। पर अचनि वञनि था पिया रस्ते वारा मुसाफ़िर आहिनि जेके अचनि वञनि पिया, इहे उहे अचनि वञनि था पिया। बाक़ी मुकमल ते जेके नंढा वॾा दुकानदार आहिनि पंहिंजो कारोबार बंदि करे जुमे जी नमाज़ पंहिंजे घर में अदा करण लाइ शहर खां निकिरी चुका आहिनि। जी नाज़रीन, हीअ आहे भेला रोड दुआ चौक आहे जिते पुलिस एहलकार मुकमल तौर ते लॉकडाउन कयूं बीठा आहिनि ऐं ईंदड़ वेंदड़ रस्तनि जेके आहिनि माण्हुनि खे रोकनि था पिया। पर आवाम अलाए छो नथो सम्झे पियो। हे प्यार मुहबत सां सम्झाइनि था पर पोइ बि हिन जी को ॿोली सम्झे नथो। पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त सुबुह खां वठी शाम ताईं असीं हर माण्हू खे इलाज मिथूं कयूं था, पर पोइ बि माण्हू पंहिंजे घर में अलाए छो नथा वेहनि पिया। सो असांखे हीअ भेला रोड जा असां तव्हांखे मनाज़र ॾेखारे रहिया आहियूं जिते पुलिस मुकमल तौर ते लॉकडाउन कराइण में कामयाबु वई आहे ऐं मुकमल तौर ते लॉकडाउन असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त पनवाकिल में अॼु मुकमल तौर ते लॉकडाउन थियल आहे। पनवाकिल जो DSP लियाकत अली अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त संदसि पुछा कयूं त पनवाकिल में जेका लॉकडाउन जे हवाले सां ऐं जेका रमज़ान शरीफ़ में लॉकडाउन जो छा तरीक़ेकार हूंदो, अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, रमज़ान शरीफ़ अचे त भलारो महीनो, उनजे बारे में को नओं आयो हूंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त सुभाणे खां बाबरकत महीनो रमज़ान मुबारक शुरू थियण वारो आहे। अॼु ज़ाहिर आहे अॼु शाम जो खां पोइ रमज़ान जो आमद थी वेंदी त असां उन रमज़ान में लॉकडाउन अञा वधीक सख़्तु करण जो हुकुम मिलियो आहे ऐं उलमा कराम सां जेका गवर्नमेंट जी मीटिंग थी आहे उन पॉलिसी मूजिबि उलमा कराम सां मीटिंग जी पॉलिसी मूजिबि अमल करायो वेंदो ऐं ॾींहं जो हूअं ई बंदि हूंदो आहे हर शइ। हाणे त सभु शयूं बंदि करणियूं हूंदियूं, तंहिंजे करे लॉकडाउन अञा वधीक सख़्तु कबो ऐं जेका पॉलिसी गवर्नमेंट जी आहे उन मूजिबि कमु कबो। सर, टाइम साॻियो रहंदो दुकानदारनि जो जेको 8 खां 5 बजे ताईं शाम जो? हा, फ़िलहालु त असांखे इहे ई अहकामात मिलिया आहिनि। वरी जीअं अहकामात जेके मिलिया उन ते अमल करायो वेंदो। जेका पुलिस एहलकार जेके ख़िदमत सर अंजाम ॾेई रहिया आहिनि उन जे बारे में छा चवणो आहे? उन्हनि खे मां जेके असांजा पुलिस लॉ एनफोर्सिंग एजेंसियुनि जा माण्हू आहिनि, पुलिस, फ़ौज, रेंजर्स, डॉक्टर ऐं वॉलंटियर, उन सभिनी खे मां जस ॾियां थो त हिन ख़तरनाक वबा खे रोकण लाइ पंहिंजी जाननि जी परवाह न कंदे आवाम जी ऐं जेको आहे उन्हनि जी जान माल जी पंहिंजो तहफ़ुज़ करे रहिया आहिनि। ऐं हिस्ट्री में पहिरियों दफ़ो पुलिस जेका आहे माण्हुनि खे बचाइण लाइ माण्हुनि ते सख़्ती करे रही आहे ऐं इनशाअल्लाह इन ई तरीक़े सां उमेदु आहे त मुंहिंजा जवान, मुंहिंजी फोर्स, मुंहिंजा असांजा जेके ऑफिसर उहे ईअं ई कमु कंदा रहंदा। इनशाअल्लाह असां कोरोना खे शिकस्त ॾींदासीं। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे पनवाकिल जो सीनियर सहाफ़ी ऐं समाज सुधारक ज़ुबैर अहमद इंदड़ साहिबु। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं त जेका सिंध हुकूमत पारां पॉलिसियूं जोड़ी वञनि पियूं लॉकडाउन जे हवाले सां या रमज़ान शरीफ़ जे हवाले सां, अचो त उन जे मौज़ूअ ते साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। गवर्नमेंट वफ़ाक़ पारां जेको आहे सो ग़रीब माण्हुनि खे 12,000 रिलीफ ॾिनो थो वञे पियो। उन में बि तमामु घणियूं असांखे आवाम शिकायतूं ॾेई रहियो आहे त कंहिंजी फिगर लॻे थी, कंहिंजी नथी लॻे, कंहिंजा पैसा हल आहिनि त वरी वीचारा धिका थाबा खाई पीरसन माण्हू या पोड़ा माण्हू आहिनि या बेरोज़गार वीचारा माण्हू आहिनि। लाइनियूं लॻी पियूं आहिनि, सवनि जी तादाद में माण्हू बीठा आहिनि ऐं जेॾी महिल उन मंज़िल ते पहुचनि था पिया
जिथे उहो स्टे माण्हू अंगूठा वठनि था, फिगर वठनि था, या उते पहुचनि था त चवनि था बाबा तव्हांजा अञा पैसा न आया आहिनि, इन जो छा कारण आहे? तव्हां असांखे इहो थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो था। जी, जेको एहसास किफ़ालत प्रोग्राम आहे, एमरजेंसी प्रोग्राम आहे, उन में जेके आम आवाम उन्हनि जो हाणे डायरेक्ट मैसेज ज़रिए पंहिंजो मोकिलनि था त उन्हनि जी नादरा ऐं ॿिया इदारा वेरीफाई करे उन्हनि खे मैसेज मोकिलनि था त अव्हां अहल आहियो, रक़म वसूल कयो। हाणे रक़म वसूल करणु वञनि था त अक्सर सेंटरनि ते इहो असां बि ॾिठो आहे त उते बायोमेट्रिक जो जेको आहे न वॾो हिकिड़ो अज़ाब आहे, त जेके उहो उन में हुकूमत जो या सिंध हुकूमत जो या वफ़ाक़ी हुकूमत जो को उन में न आहे, घटिताई न आहे। त बायोमेट्रिक हिकिड़ी हीअ जेका कंपनियूं आहिनि HBL जंहिंसां मुआदो थियल आहे, HBL कनेक्ट, हिकिड़ी कनेक्ट जेका आहे उहा डिवाइस जेके प्राइवेट कंपनी आहे, उन्हनि जी इहा टेक्निकल असां सम्झूं था त उन्हनि जी टेक्निकल आहे त हू जॾहिं माण्हू उते पहुचनि था, बायोमेट्रिक में बातो जो अंगूठो न लॻो त जा जेके फिंगर प्रिंट्स आहिनि उहे नथा लॻनि। तव्हां सुभाणे अचिजो, ॿिए ॾींहुं अचिजो या 3 ॾींहं अचिजो। हिकिड़ो माण्हू कतार जो जेको फ़ासिलो आहे उहो कटे उते पहुचे थो, वरी उनखे मायूसी मिले थी। त असां जेका ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदासीं, डिप्टी कमिश्नर सखर या SSP सखर, असिस्टेंट कमिश्नर पनवाकिल ऐं DSP पनवाकिल खे गुज़ारिश कंदासीं त हीअ जेको बायोमेट्रिक में जेका हिकिड़ो टेक्निकल प्रॉब्लम करनि था इहे डिवाइस वारा, त उन ते अव्हां एक्शन खणो। त जेका हिकिड़ा ग़रीब माण्हू आहिनि, ॿ रियाड़ी खां अचनि था की तमामु परे खां उहे फ़ासिलो करे अचनि था ऐं हू उते पहुचनि था त हुननि जो बायोमेट्रिक जेके थम्स आहिनि उहे कमु नथा करनि, या उन में उन्हनि जे थम्स में प्रॉब्लम आहे या डिवाइस में प्रॉब्लम आहे, मशीनरी में, त उन्हनि जो अलॻि हिकिड़ो जेको आहे न सेंटर क़ाइमु कयो वञे। जॾहिं त तव्हांखे असीं पनवाकिल जो मुआइनो करायोसीं त मुकमल पनवाकिल लॉकडाउन थियल आहे। हीअ सिंध पंजाब अॾो आहे ऐं हिते बेलार रोड बि हिनखे चयो वेंदो आहे, उहो मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। ऐं असीं अव्हांखे ॾेखारियासीं मनाज़िर त अॼु मुकमल जेको 12 बजे खां 3 बजे ताईं मुकमल तौर ते पनवाकिल लॉकडाउन थियल आहे। ऐं उनखां अलावा तव्हांखे असीं माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईसीं। उनखां अलावा तव्हांखे असां एहसास प्रोग्राम ते जो बि मनाज़िर ॾेखारियासीं जिते आवाम जूं तमामु घणियूं शिकायतूं, हिते बि आवाम जूं शिकायतूं आहिनि त असां घरनि में कीअं बि असां मजबूर माण्हू आहियूं, बीमारिया सीमारिया ज़रूरु निकिरो पवंदो घर खां ॿाहिरि। कैमरामैन मनोहर राय सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV पनवाकिल। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.